नाज़रीन तबी ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। कराची जे इलाइक़े कायदाबाद में पुलिस पारां मुक़ाबले बैदि हिकु जवाबदार के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई विया है। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार बैंक ऐं ATM खां पैसा कढराए निकिरंदड़ शहरियुनि खां फुरलुट कंदो हो। जवाबदार गुज़िरियल जुमे ॾियारे ते हिकु शहरी खां 70,000 रुपया फुरे मुज़ाहिमत ते खेसि ज़ख़्मी करे छॾियो हो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करियाऊं या ख़बर अवां सां शेयर कंदालूं। कराची जे इलाइक़े कायदाबाद आई पुलिस पारां मुक़ाबले में एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार बैंक ऐं ATM खां पैसा कढराए निकिरंदड़ शहरियुनि खां फुरलुट कंदो हो। तफ़सील मालूम कंदासीं। द TTV कराची जी रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है। जी इसहाक, आगाह कजो, जवाबदार के गिरफ़्तार किया विया, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजर, ॾिसो ज़ख़्मी जवाबदार उनके पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। कायदाबाद पुलिस जो लालाबाद इलाइक़ो आहे उनजे वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे, जंहिंमें बैंक खां जेके ॿाहिरि माण्हू रक़म कढराए ईंदा हुआ उन्हनि खे फुरण वारो जेको जवाबदार आहे उहो गिरफ़्तार थी चुको आहे। जॾहिं त जवाबदार जेको आहे बैंकनि जी रेकी करण खां पोइ जेके माण्हू हूंदा हुआ उन्हनि खां फुर कंदो हो। जॾहिं त जेको जवाबदार आहे उहो पोइ जुमे ते जेको अस्पताल चौरंगी वटि बैंक खां ॿाहिरि जेके माण्हू रक़म कढराए अचनि पिया उन्हनि खे फुरलुट जो निशानो बढ़ायो हो। जॾहिं त जवाबदार जिला कोरंगी में भी वारदातुनि में मुलविस आहे ऐं हवाले सां जेके फोटेज उहे भी वायरल थिया हुआ। जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार खे जेको आहे अस्पताल इलाज लाइ मुंतकिल कयो वियो आहे। SSP जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार जो जेको क्रिमिनल डेटा आहे उहो बि हफ़्ते कयो वञे ऐं जवाबदार खे सुभाणे कोर्ट में बि पेश कयो वञे रिमांड जे लाइ। जी वॾी महिरबानी इसहाक आगाह करण लाइ।